असां ठाहियोसीं हिकु नंढो सफ़र पंहिंजे दोस्तनि सां गॾु सक़रंड खां रनीकोट ऐं मीरीकोट। असां सां गॾु हो उस्ताद मुख़्तियार जमाली, साईं सतार ऐं मां, ऐं असां सां गॾु हो मामो इस्माइल फ़क़ीर ऐं असांजो दिलरी दोस्त मोर चांडियो। अचो त अॻिते अव्हांखे इंजॉय करायूं। असां हींअर मीरीकोट ॾे वञूं पिया। हिते ही साम्हूं होटल आहे ऐं साम्हूं करीब मथे वेंदासीं। हुन जा व्लॉग अव्हांखे टुकड़ में ॾींदासीं इंशाअल्लाह। सफ़र जी शुरूआत कंदे असां पहुची वियासीं रनीकोट ऐं रनीकोट जे अव्हांखे जबलनि जा नज़ारा ॾेखारियूं पिया। अॻिते अञा असांजो सफ़र जारी आहे। अव्हांखे ॿुधाए छॾूं त हीउ असांजो सिंध जो बहितरीनु इलाइक़ो मीरीकोट आहे, जिथे अॼु असां सक़रंड खां आया आहियूं मीरीकोट ते। अचो त ॿिए व्लॉग सां गॾु अव्हांखे ॿुधायूं त मीरीकोट ते छा मंज़र। ही उहो इलाइक़ो आहे सिंध जे क़दीमी शहर अंग्रेज़नि जी दीवारनि जो, जिते मीरीकोट जे अंदरि जे सूरतहाल जो अव्हांखे आज़ादी मिली आहे। ऐं हुन सां गॾु ई मीरीकोट जी तारीख़ी बोर्ड आहे। हुन सां गॾु ई मीरीकोट जी तारीख़ुनि में हाल अहिवाल सां
अव्हांखे बि इन तारीख़ूं ऐं हाल वाली मीरी कोट जे अंदरि हिकु अंग्रेज़नि जो दौर जो खूह आहे जेको अञा ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे। पर खूह जे अंदरि पाणी कोन हो त जेकॾहिं असां ॿाहिरि निकितासीं त अंग्रेज़नि जो दौर जो असांखे हीउ बोर्ड मिलियो ऐं बोर्ड जे पासे में असां हिकु नंढी व्लॉग सां गॾु असां वीडियो ठाहीसीं। मीरी कोट खां हाणे वापसी असांजो सफ़र अञा बि अॻिते लाल शहबाज़ कलंदर ताईं जारी आहे। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा।